लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अब्तो लाड़काणो कंबर जे गोठ मलूक बुलेदी में बलोच इंटरनेशनल कांग्रेस ट्रस्ट जे चेयरमैन मीर लाल डिनो मरी बलोच जे हुकुम ते गोठाणन सां गॾजाणी कई वई। गॾजाणी में BICT सिंध जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर अल्ताफ हुसैन ज़हरी बलोच, जिले सदर मीर गुल हसन खान मक्सी बलोच, जनरल सेक्रेटरी डॉक्टर फजल मोहम्मद कमालानी बलोच, मोहम्मद अली शेख सीनियर नायब सदर, प्रेस क्लब में ॿियनि अॻवाननि शिरकत कई। उन मौके ते रईस ज़मीर हुसैन बुलेदी बलोच, मीर मिठल बुलेदी बलोच, मोहम्मद अमीन बुलेदी, इख्तियार अली बुलेदी ऐं मोहम्मद आचर बुलेदी बलोच ऐं ॿियनि BICT मथां भरपूर यकीन कंदे शमूलियत जो ऐलान कयो। गोठाणनि वधीक चयो त असांजो तमामु क़दीमी ॻोठ आहे जेको बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। असांजे ॻोठ में स्कूल बंदि पियल आहे। ॻोठ जा रोड रस्ता भॻल टुटल आहिनि। जॾहिं त ॻोठ में सिहत जी सहूलियत न हुअण करे हितां जा रहवासी केतिरा ई किलोमीटर पंधु करे इलाज लाइ वेंदा आहिनि। उन मौके ते BICT जे अॻवाननि यकीन ॾियारियो, अव्हां जा ॾुख दर्द ट्रस्ट जे उहिदेदारनि अॻवाननि वटि पहुचाईंदासीं, जीअं जल्द खां जल्द अव्हां खे रिलीफ ॾियारे सघिजे। उन मौके ते पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जा नारा हंया विया।